बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू अॻिते वधाईंदे फ़िक़्ह में अहकाम नजात जे बारे में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु जेका गुफ़्तगू पंहिंजे अहकाम नजात जे बारे में अहकाम नजात जेका आहे उहे बयानु कयासीं। उहे एॾा आहिनि। उन्हनि मां जेका पहिरियों ऐं ॿियो पेशाब ऐं पाखानो आहे। इंसान ऐं हर उहो हराम गोश्त जानवर जंहिंजो खून उछलिजी निकिरंदो हुजे, यानी जेकॾहिं उन जे शहरग ज़िब करण महिल कपिजे त रत ज़ोर सां उछले निकिरे त अहिड़े इंसान ऐं जानवर जो पेशाब ऐं पाखानो नजिस आहे। इंसान जा इन जेके जानवर जेके बयानु कंदे जंहिंजी शहरग कटी वञे, खून तेज़ी सां निकिरे, अहिड़े जानवर जो जेका हराम गोश्त जानवर जो पेशाब ऐं पाखानो नजिस आहे। पर उन जो खून उछलिजी न निकिरे, मिसाल मच्छी जंहिंजो गोश्त हराम हुजे, ऐं अहिड़ी तरह गोश्त न रखंदड़ जानवर मिसाल मच्छर ऐं मख जो फुज़ूरो इन पाखानो पाक आहे। पर हराम गोश्त जानवर जे पेशाब खां उछलंदड़ जेको खून न रखंदो हुजे, एतिरा लाज़िम जे मुताबिक़ परहेज़ कजे। जिन पखियुनि जो गोश्त हराम आहे उन्हनि जो पेशाब ऐं फुज़ूलो यानी जेका विठ आहे उहा पाक आहे, लेकिन उन्हनि खां परहेज़ करणु बहितर आहे। छो जो इंसान जे जेका अगरि लिबास ते अगरि इहे शयूं लॻल हूंदियूं त जेका कबी आहे, अगरि इंसान निमाज़ इबादत लाइ वञे थो त जेका माण्हू जी तरफ़ मुतवजह थींदा इहे अहिड़ी शयुनि खां अगरि जे बहितर आहे उनखे इंसानु साफ़ु करे वञे। पर अगरि जे साफ़ु न बि आहिनि त बि जेका उन जेका इहे शयूं पाक आहिनि, पर इन खां परहेज़ बहितर आहे। ॿियो निजासत खाईंदड़ जानवर जो पेशाब ऐं पाखानो अहिड़ी तरह उन जानवर जो पेशाब ऐं पाखानो बि नजिस आहे जंहिंसां इंसान बदफ़ेली कई हुजे, हुनजो पेशाब पाखानो नजिस आहे। हाणे ॿियो मसइलो आहे जेको शक थिए हीउ जेको फुज़ूलो आहे उन जानवर जो आहे जेको खून जहिंदा रखे थो या खून जहिंदा नथो रखे, जो उन जो आहे। हाणे ख़बर न आहे त उन जी सूरत में उहो फुज़ूलो पाक आहे ऐं उहो नजिस आहे। उन हालत में इंसान निमाज़ पढ़ी सघे थो, ऐं अगरि पेशाब आहे त उहो लाज़िम जे मुताबिक़ उन्हनि खां परहेज़ करे, यानी फुज़ूलो पाक आहे पेशाब जो हुकुम आहे त इन खां जेके लाज़िम बिना ते इन खां परहेज़ करे। ऐं ॿियो मसइलो अगरि शक करे आया उन जानवर जो लॻो आहे जंहिंजो गोश्त खाइणु हलाल आहे या हराम आहे, त उन सूरत में पेशाब ऐं पाखानो पाक आहे, यानी उन सां कपिड़ा वग़ैरह नजिस कोन थींदो आहे। ऐं ॿियो नजासात मां जेको टियों जेको आहे मनी आहे। मनी जो हुकुम छा आहे? मर्द ऐं खून जहिंदा रखण वारे हर जानवर जंहिंजो गोश्त हराम आहे उन जी मनी बि नजिस आहे। ऐं उहा औरत बि मनी जो हुकुम रखे थी जेका औरत जंहिंजे बदन मां अहिड़ी तरह शहवत सां जेको रुतूबत निकिरे जेका हिन जी जनाबत जो सबबु थिए, उहो जेका मनी जो हुकुम रखे थी, उहो बि नजिस आहे। ऐं ॿियो मसइलो एतिहाद वाजिबु आहे त हलाल गोश्त रखंदड़ जानवर ऐं खून जहिंदा रखंदो हुजे उन जी मनी खां परहेज़ कजे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते पहुती। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।